आदिलपुर ऐं भरपासे करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ आज़ादारीअ जो सिलसिलो जारी आहे। या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं आहिनि। ॻोठ सूमर ट्रगड़ मां मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। आज़ादारनि पारां सीना ज़नी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वई आहे। मजलिस अज़ाब बर्पा कई वई आहे। आदिलपुर ऐं भरपासे करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ आज़ादारीअ जो सिलसिलो जारी आहे। या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं आहिनि। ॻोठ सूमर ट्रगड़ मां मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। आज़ादारनि पारां सीना ज़नी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वई आहे। मजलिस अज़ाब बर्पा कई वई आहे। आदिलपुर ऐं भरपासे करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ आज़ादारीअ जो सिलसिलो जारी आहे। या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं आहिनि। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे आदिलपुर मां माजिद अली कलवट जी। माजिद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल संजय बेरंशल जी आदिलपुर लगो कोट सूमर ट्रगड़ मां इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम मां मजलिस थी, जिते मौलाना इम्तियाज़ अली लांगा जो खिताब कयो। उन खां बाद मातमी जुलूस इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम मां बरामद थियो, जेको मातमी जुलूस खुआर स्टाफ ते पहुचो, जिते मोमिन पारां मातमदारी कई, जंहिंमें केतिरा ई मोमिन ज़ख़्मी थिया। ॻाल्हि कजे सिक्योरिटी गैर इंतजाम जेका सिक्योरिटी इंतजाम आहे गैर मामूली आहे, जॾहिं त मोमिन पारां जेका सभिनी स्टाफ मुख़्तलिफ़ नज़र लॻा। हेॾा जेका त मौलाना मेहदी रज़ा खिताब कंदे चयो त इमाम हुसैन संदसि जान सां ॾिनल अज़ीम कुर्बानी कॾहिं बि विसारण जोगी न आहे। संदसि बेटा पेश करण जो सिलसिलो जेको आहे जारी सां हलंदो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी माजिद कलवट तफ़सील ॾियण लाइ।